अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारिंदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मराठी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कां गुडारिम काक जा। भलारे बिरतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़च ताईं, जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 अगस्त 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखिड़ी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। सिंध जी सरज़मीन मथे जॾहिं बि बादल बरसण लाइ ईंदा आहिनि तॾहिं थर वारनि जा मन महकी इन करे बि पवंदा आहिनि जो तॾहिं थर आबाद थींदो आहे। ॿिए पासे बेराजी इलाइक़े जा रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदा आहिनि, छो त उन्हनि खे ख़बर आहे त हेल बि ॿुॾासीं त ॿुॾी जा ॿीणा वरी कॾहिं बि कोन थींदा। उहा ॿी ॻाल्हि आहे जो सिंध जा मुंतज़मीन ॿुॾी जा ॿीणा थियण वारे इंतज़ार में सदाईं वेठल रहिया आहिनि। हिन मुल्क जे हुक्मरान खे माहौलियाती तबाही खे मुंहुं ॾियण लाइ वॾे पैमाने ते वण पोखण जी यादगिरी बि हाणे आई आहे। हाणे तॾहिं यादगिरी आई आहे जॾहिं उठनि उताकनि में बोॾनि लैंड स्लाइडिंग सभु कुझु तबाह करे छॾियो आहे। दुनिया जा मुल्क बदिलजंदड़ मौसमी हालतुनि सां मुताबिक़त इख़्तियार करण ऐं ठहकी हलण लाइ रिथाबंदी करे उन ते अमल करे रहिया आहिनि, पर असां वटि रहियल ॿेला बि वढण ऐं पाणी जे लंघण ते सरकारी सरपरस्ती में कब्ज़ा जारी आहिनि, जंहिंजो नतीजो अखियुनि जे साम्हूं आहे। वणकारी मुहिम हलंदी आहे त उहा बि घणे भाङे कागज़नि में या वरी ॿूटा पोखे उन जी सार संभाल लहण बदिरां उहे विसारिया वेंदा आहिनि। हिन खां अॻु बि बिलियन 30 सुनामी मनसूबा शुरू त थिया, पर उहे कहिड़े गिरह ते शुरू थिया उहा ख़बर कान्हे। हिन भेरे बि वफ़ाक़ी हुकूमत मुल्क गिर मूनसून वण पोखण जी मुहिम शुरू कई आहे। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ मौसमी तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ वण पोखण जी अपील कई आहे। हिन मुहिम जे हिसे तौरु मुल्क में 41 मिलियन खां वधीक ॿूटा पोखिया वेंदा, जंहिंखे तबाह थियल माहौलियाती निज़ाम जी बहाली, ॿेलनि जे वाधारे ऐं शदीद मौसमी लकाउनि जे असरनि खे घटाइण लाइ अहम क़दम क़रार ॾिनो पियो वञे। KPK गिलगित ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसातनि तबाही मचाए छॾी आहे, तोड़े जो उते माण्हुनि जे मरण ऐं लुढ़ी वञण जो अंगु 400 जे लॻभॻि बि ॿुधाए पियो वञे, पर असल तइदाद उनखां कई भेरा घणो थी सघे थो। ॻोठनि जा ॻोठ वजूद वञाए वेठा आहिनि। एॾी तबाही जे बावजूदु उते जा हुक्मरान तोड़े वफ़ाक़ी हुकूमत वॾे पैमाने ते वाहिर वारा क़दम न पई खणे। बहाली त अञा पोइ जी ॻाल्हि आहे। सभु NDMA जे आसिरे ते वेठल आहिनि, पर जॾहिं खां परवेज़ मुशरफ इहो इदारो जोड़ियो हो तॾहिं खां उहो इदारो रुॻो प्रेस रिलीज़ूं ऐं अलर्ट जारी करण वारी अथॉरिटी बणियल आहे। मुल्क में वरी बरसातनि जो नओं सिलसिलो दाख़िल थी चुको आहे, जंहिं सबबु पंजाब जी इंतिज़ामिया में बड़धक मतल आहे। मैडम चीफ मिनिस्टर जूं नींडूं फिटल आहिनि ऐं उन वरी उते जी ब्यूरोक्रेसी जो आराम फिटाए छॾियो आहे। रुॻो सिंध जा हुक्मरान ई आहिनि जेके टेंशन फ्री आहिनि। उन्हनि खे का बि ॻणती न आहे जो उन्हनि खे ख़बर आहे त ॿुॾी जा ॿीणा आहिनि। उहे इहो इन करे सम्झनि उहो ई सबबु आहे जो इंतिज़ामिया पहाड़नि तां ईंदड़ पाणी खे दिली दिलि में राशा राशा चवण में मसरूफ़ लॻे थी, छो त ॿोॾि उन्हनि लाइ मुनाफ़े जी मौसम बणिजी ईंदी आहे। सखर बैराज जे दरवाज़नि जी तब्दीली वारे मनसूबे में जेके कुझु कयो वियो उहो रुॻो करप्शन जो ॾोह न पर ॾोह पिणु आहे। न सिर्फ़ु सिंध पर सॼी दुनिया में माहौलियाती तबाही खे रोकण लाइ तुर्त 2 हल आहिनि। हिकु उहो त वॾे पैमाने ते मुल्क में वण लॻाया वञनि ऐं ॿियो इहो त पाणी जे कुदरती लंघन तां कब्ज़ा ख़तमु कराया वञनि ऐं वणकारी मुहिम मुसलसल घटि में घटि बि 1.5 ॾहाके ताईं हलाई वञे। हिते इहो वाज़े करणु ज़रूरी था सम्झूं त आलमी तौर ते हिकु मुल्क में घटि में घटि 25% ज़मीन ते ॿेला हुजणु घुरिजनि, पर पाकिस्तान में इहो तनासिब 5% खां बि घटि आहे।
इहा घटिताई माहौलियाती अदम इस्तेहकाम जो हिकु वॾो सबबु आहे। वण नरुगो कार्बन डाइऑक्साइड जज़ब करे आलमी तपश खे घटाइनि था, पर उहे मक़ामी तौर ते गर्मी पद खे कंट्रोल करणु, बरसाती चकर खे बहितर बणाइणु ऐं ॿोॾियुनि जे ख़तरनि खे घटाइण में पिणु मदद कनि था। अॻु में सिंध में आबकलाणी जी मुंद में कचे वारनि इलाइक़नि में जहाज़नि या हेलीकॉप्टरनि ज़रिए चीचका छटे हुड़ियूं पोखियूं वेंदियूं हुयूं, पर हाणे कई ॾहाकनि खां ईअं न पियो थिए। ॿेलनि जी ज़मीन ते कब्ज़ा करे उहा ज़रई मक़सदनि लाइ इस्तेमालु कई पई वञे। ॿेलनि जी ज़मीन खे ज़रायत लाइ इस्तेमालु करणु न रुॻो माहौलियाती इस्तेहकाम लाइ ख़तरो आहे, पर उहो आलमी क़ानून ऐं माहौलियाती मुआहिदनि जी बि भञकड़ी आहे। सिंध में ख़ासि तौर ते सिंधू दरिया ऐं उन जे शाख़नि जे किनारनि ते मौजूदु ॿेलनि जी ज़मीननि खे ज़रायत लाइ इस्तेमालु करण जो रुझान वधियो आहे। ॿेलनि जी ज़मीननि खे सियासी रिश्वत तौरु असर रसूख़ रखंदड़ में विरहाइणु सिंध जी माहौलियाती तबाही जो हिकु ॿियो वॾो सबबु आहे। सियासी ऐं इंतिज़ामी सतह ते बदउनवानी जे करे ॿेलनि जी ज़मीन खे बाअसर माण्हुनि, वॾेरनि ऐं सियासतदाननि खे वोटनि लाइ या सियासी वफ़ादारी जे बदिले में ॾिनो वञे थो। अहिड़ी विरासत न रुॻो ग़ैर क़ानूनी आहे, पर उन सां ॿेलनि जे कुदरती वसीलनि खे सख़्तु नुक़सानु पहुचे थो। उहे ज़मीनूं जेके माहौलियाती तहफ़ुज़ ऐं मक़ामी बिरादरियुनि जे रोज़गार लाइ मुख़्तस हुयूं, वॾनि ज़मींदारनि ऐं तिजारती इदारनि जे हथनि में हलियूं वञनि थियूं, जंहिंसां मक़ामी माण्हुनि जा मुआशी समाजी हक़ तलफ़ थियनि था। माहौलियाती बिगाड़ खे मुंहुं ॾियण लाइ फ़ौरी ऐं सख़्तु क़दमनि जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं ॿेलनि जी ज़मीननि ते कब्ज़नि खे ख़तमु करण लाइ क़ानून ते सख़्ती सां अमल कयो वञे। सियासी रिश्वत तौरु ज़मीननि जी विरासत खे रोकण लाइ शफ़ाफ़ पॉलिसियूं ठाहियूं वञनि ऐं बदउनवानी में मुलविस इख़्तियारनि खे सज़ा ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। बरसाति जो ज़िक्र जॾहिं बि निकिरंदो आहे तॾहिं थर यादि ज़रूरु ईंदो आहे। उहो थर जंहिंमें सावक सुराण बि थिए थी, जंहिंमें माण्हू ख़ुशि बि थियनि था, पर वॾे में वॾो अलमियो इहो आहे जो कुदरती आफ़त खिवण थर जे हालतुनि खां वठी दुनिया जे हिफ़ाज़ती निज़ाम ताईं ख़तरो बणिजी वञे थी। इन समूरी सूरतहाल ते आज़ाद इरफ़ान चाचड़ लिखे थो, खिवण हिकु निज साइंसी लक़ाब आहे जेको तूफ़ानी मौसम दौरान आसमान में ज़ाहिर थींदो आहे। हीउ मंज़र आमतौर ते ककरनि जे विच में, बादलनि ऐं ज़मीन जे विच में या ककरनि जे अंदरि थींदो आहे। खिवण सां गॾु ज़ोरदार आवाज़ यानी गजगोड़ पिणु थींदी आहे, जेका हवा जी तेज़ी सां गरम थियण ऐं उन जे वाध सबबु पैदा थींदी आहे। हीउ मुज़ाहिरो न रुॻो ॾिसण में शानदार हूंदो आहे, पर ख़तरनाक पिणु थी सघे थो। ख़ासि तौर ते खुलियल इलाइक़नि में साइंसी तौर ते खिवण जे पैदा थियण जो अमल ककरनि जे अंदरि हरकत सां शुरू थिए थो। तूफ़ानी बादलनि में गरम ऐं थधी हवा जे वहिकिरे सबबु पाणी जा फुड़ा ऐं बर्फ़ जा ज़रड़ा पाण में टकराइनि था। उन टकर सां ककर जे मथिएं हिसे में मुस्बत चार्ज ऐं हेठिएं हिसे में मनफ़ी चार्ज जमा थींदी आहे। जॾहिं बादलनि जे अंदरि या बादलनि ऐं ज़मीन जे विच में बरक़ी मैदान तमामु ताक़तवर थी वेंदो आहे, तॾहिं उहा चार्ज ख़ारिज थींदी आहे, जंहिंखे खिवण चइबो आहे। हीउ ख़ारिज थियणु तमामु तेज़ रफ़्तार सां थींदो आहे ऐं उन सां गॾु रोशनी जी चमक ऐं आवाज़ पैदा थींदो आहे। थर जे इलाइक़े में खिवण थियण जा ख़ासि सबब पिणु आहिनि। थर में गर्मी तमामु घणी हूंदी आहे, जंहिं सबबु हवा में तेज़ी सां तब्दीलियूं थियनि थियूं। हीअ तब्दीलियूं तूफ़ानी बादलनि जे ठहिण में मदद ॾियनि थियूं। चौमासीअ जी मौसम में जॾहिं ककर थर जे इलाइक़नि में अचनि था त उन जे अंदरि बरक़ी चार्ज जी विर्छ वधी वेंदी आहे। थर जी ज़मीन ख़ुश्क ऐं वारियासी हुजण सबबु बरक़ी चार्ज जे वहिकिरे खे तेज़ करे सघे थी। उनखां अलावा नमी जी घटिताई सबबु बादलनि जे अंदरि चार्ज जी विर्छ वधीक ग़ैर मुतवाज़न थी सघे थी, जंहिंसां खिवण जो इम्कानु वधी वेंदो आहे। दुनिया जी तारीख़ में खिवण जा केतिरा ई ख़तरनाक वाक़िआ पेश आया आहिनि, जिन मां कुझु इंतिहाई तबाह कंदड़ रहिया आहिनि। 1975 में ज़िम्बाब्वे जे हिकु ॻोठ में खिवण जे हिकु ई वाक़े में 21 माण्हू फ़ौत थिया, जॾहिं हू हिकु गॾियल जनाज़े में शरीक हुआ। 2007 में बांग्लादेश में हिकु ॾींहं में खिवण जे करे 130 खां वधीक माण्हू मारिजी विया। 2016 में भारत जे मुख़्तलिफ़ रियासतनि में तूफ़ानी मौसम दौरान खिवण जे करे 93 माण्हू फ़ौत थिया। 2021 में अमेरिका जी फ्लोरिडा रियासत में हिकु शख़्स ते खिवण लॻण जो मंज़र TV ते सिधो संओं ॾेखारियो वियो,
जेको बाद में ज़ख़्मी हालत में बची वियो। उहे वाक़िया ॾेखारनि था त खेवण जी शिदत ऐं उनजे असरनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। उन करे मुख़्तलिफ़ मुल्कनि में खेवण खां बचाव लाइ ख़ासि उपाउ वरिता विया आहिनि। अमेरिका में NFPA 780 नाले मयार तहत इमारतनि में लाइटिंग प्रोटेक्शन सिस्टम लॻायो वेंदो आहे, जंहिंमें लाइटिंग राड, ग्राउंडिंग ऐं सर्ज प्रोटेक्शन शामिल हूंदो आहे। फ्रांस ऐं स्पेन जहिड़नि मुल्कनि में NFC ऐं UNE 2186 मयारनि तहत एयरली स्ट्रीमर एमिशन टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वेंदी आहे, जेका खेवण जी तवानाई खे महफ़ूज़ तरीक़े सां ज़मीन ॾांहुं मुंतक़िल करे थी। मलेशिया ऐं क्यूबा जहिड़नि मुल्कनि में पिणु सिस्टम जी असराइत बाबति साइंसी रिपोर्टूं पिणु साम्हूं आयूं आहिनि। मलेशिया में 2016 जी हिकु सर्वे मूजिबि ESE सां महफ़ूज़ कयल इमारतुनि में नुक़सान जो तनासुब ॿियनि सिस्टमनि जी भेट में घटि हो। कोबा में 20 सालनि जी डेटा मां मालूम थियो त ESE सिस्टम जी नाकामी जो तनासुब सिर्फ़ 0.2% हो, जॾहिं त रिवायती सिस्टमनि में उहो 0.59 ताईं पहुतो। उनखां अलावा जर्मनी, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, भारत, तुर्की ऐं ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में खेवण खां बचाव जा निज़ाम लागू कया विया आहिनि, जिन में इमारतनि जी जोड़जक, बरक़ी निज़ाम ऐं इंसानी हिफ़ाज़ खे नज़र में रखंदे हिफ़ाज़ती तदबीरूं इख़्तियार कयूं वेंदियूं आहिनि। खेवण खां बचण लाइ आम माण्हुनि लाइ बि कुझु अहम एहतियाती तदबीरूं इख़्तियार करणु घुरिजनि। तूफ़ान दौरान खुलियल मैदान, वण जे हेठां या पाणी जे वेझो वञण खां पासो करणु घुरिजे। बरक़ी औज़ार जहिड़ोक मोबाइल, TV, रेडियो वग़ैरह बंदि रखणु घुरिजनि, ख़ासि तौर ते जेकॾहिं उहे चार्जर सां लॻल हुजनि। महफ़ूज़ जाइ ते रहणु घुरिजे, जहिड़ोक कंक्रीट या धातु जे ढांचे वारी जाइ। जेकॾहिं खुलियल जाइ ते आहियो त गाॾी में वेहणु महफ़ूज़ हूंदो। धातु जूं शयूं या धातु जा सामान पाण सां न रखणु घुरिजनि। घर जी हिफ़ाज़त लाइ लाइटिंग राड लॻाइणु फ़ाइदेमंद साबित थी सघे थी, जेको खेवण जे असर खे ज़मीन ॾांहुं मुंतक़िल करे छॾींदी आहे। उनखां अलावा घर जे बर्क़ निज़ाम खे सही ग्राउंडिंग सां जोड़णु घुरिजे त जीअं बिजली ख़ारिज थियण जी सूरत में नुक़सान खां बची सघिजे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। नौजवान लिखारी आज़ाद इरफ़ान जो लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सरहदनि जी लताड़ जे ॾोह में बांधी बणिजी वियल मलाहनि जी आज़ादी लाइ तुर जो केरु क़दम नथो खणे, पर पोइ बि वारिस संदन वापसी जा मुंतज़र रहनि था। उन्हनि अञा उमेद नाहिला थी, अञा हू चवनि था त हू मोटी ईंदा। काझर किरेक वासी 10 माहीगीरनि जा वारिस अॼु बि संदन वापसी जा मुंतज़र आहिनि। इन समूरी सूरतहाल ते इलियास समो लिखे थो। अॼु खां 3.5 साल अॻु समुंड में काझर किरेक ते मच्छी जो शिकार कंदे हिंदुस्तानी कोस्ट गार्ड हथां सामूंडी हदबंदी ॼाणाए पाकिस्तानी हदनि मां गिरफ़्तार कयल माहीगीर, जिन में ॻोठ हाजी इस्माइल कात्यार, आथरके जा 10 माहीगीर, नाखू अहमद कात्यार, ग़ुलाम हुसैन कात्यार, मोहम्मद हसन कात्यार, 3 भाइरनि समेत 10 ॼणा बेगुनाह 3.5 सालनि खां इंडिया जी जेल में क़ैद आहिनि, जिन जी आज़ादी लाइ को बि तहरुक नाहे वरितो वियो। संदन घरनि में बुख, बेरोज़गारी सबबि बदहाली सोग वारो माहौल छायल आहे, जिन जी आज़ादी लाइ सिंध हुकूमत फिशरीज़ खाते सिंध तोड़े वफ़ाक़ समेत आला इख़्तियारनि खे अपील कजे थी त 10 माहीगीरनि खे आज़ादु कराइण लाइ क़दम खयां वञनि। राजस्थान, राजकोट, जामनगर, गुजरात सूबे इंडिया जा शहर आहिनि। सिंधी आबादी आहे। गिरफ़्तार माहीगीरनि खे जूनागढ़ जे जेलनि में रखियो वेंदो आहे। माहीगीरनि खे इंटरनेशनल कानून मूजिबि गिरफ़्तार नथो करे सघिजे, छो त समुंड जी का हद नाहे हूंदी। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान कानून खां शायदि परे आहिनि। हूअं त काफ़ी माहीगीर हिंदुस्तान जा पाकिस्तान जे जेलनि में ऐं पाकिस्तान जा हिंदुस्तान जी जेलनि में मौजूदु आहिनि। उन ते कहिड़ा केस दर्ज कया था वञनि, उन्हनि खे कहिड़ियूं सज़ाऊं मिलंदियूं आहिनि। सज़ाऊं ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो आहे। असल में माहीगीरनि ते को केस गिरफ़्तारी या सज़ा नाहे हूंदी,
छो त समुंड खे का दीवार या लकीर नाहे हूंदी। पाकिस्तान जे गिरफ़्तार माहिगीरनि जो वरी को वारस नाहे हूंदो। स्पेशल माहिगीरनि ते ठहियल फिशरीज़ खातो जंहिंखे माहिगीरनि जे मामलनि खे ॾिसणु घुरिजे, सो खातो कॾहिं बि कंहिं लिहाज़ खां माहिगीरनि जो हमदर्द या आवाज़ नाहे बणियो। करोड़नि रुपया बजट हुजण बावजूदि फिशरीज़ खातो कॾहिं गिरफ़्तार थियल माहिगीरनि जे पोयरनि वटि बि नाहे पहुतो, न ई संदन का माली मदद कई आहे। फिशरीज़ खातो माहिगीरनि खां रोज़ जे बुनियाद ते करोड़नि रुपया टैक्स उगाड़े थो, पर कॾहिं बि मलाहनि जे हक़नि लाइ आवाज़ नाहे बणियो। जेके माहिगीर हिंदुस्तान जे जेलनि में क़ैद आहिनि, उन जा घर भाती फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। केर बि खाइण पुछण वारो नाहे। वफ़ाक़ समेत सिंध सरकार स्पेशल फिशरीज़ खाते खे आवाज़ उथारणु घुरिजे ऐं पोइवारी करणु घुरिजे, माली मदद पिणु करणु घुरिजे। नाम्यारो क़ौमपरस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुणेजो इज्तमायत बमुक़ाबला इनफ़रादियत जे उनवान हेठि लिखे थो, नेशनलिज़म या क़ौमी हक़नि जी जदोजहद जो मक़सदु बि त आवरीन घुरिज बि इहा हूंदी आहे त इज्तमाही मुफ़ादनि ख़ातिर इनफ़रादी मुफ़ाद क़ुर्बान कजनि, क़ौमी हक़नि खे ज़ाती फ़ाइदनि ते तरजीह ॾिजे। सॼी दुनिया वांगुरु सिंध में बि कुझु ई अरसो अॻु ताईं इहो ई उसूल या मक़सदु हो ऐं उन लाइ जदोजहद थींदी हुई। पर वेझड़ाई में सूरतहाल तब्दील थी वई आहे। न रुॻो तब्दील थी आहे, पर उन जे उबतड़ पिणु बणिजी वई आहे। हाणे इनफ़रादी मामलनि खे रुॻो ॿोली जे बुनियाद ते सिंधियत जो सवाल करे पेश कयो वञे थो। ज़ाती झेड़े खे क़ौमी जंग जो रंग ॾिनो थो वञे ऐं शख़्सी तरक़ी खे क़ौम जी तरक़ी क़रार ॾिनो थो वञे। हाणे इन चवण जी त का ज़रूरत नाहे त उन्हनि मनफ़ी अमलनि या रुझाननि जी क़ीमत क़ौमी तहरीक खे ॾियणी थी पवे। 1980 जे ॾहाके ताईं ईअं ई थींदो हो जीअं थियणु घुरिजे। क़ौमी अॻवान ऐं कारकुन पंहिंजे कौल ऐं फ़ेल सां अवाम खे इहो पैगाम ऐं उत्साह ॾींदा हुआ त क़ौम जे भले लाइ ज़ाती ज़िंदगी में क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। पोइ 1990 जे ॾहाके खां सूरतहाल पलटो खाधो। ख़ुदि क़ौमी तहरीक अंदरि ज़ाती फ़ाइदनि खे अवलियत ॾियण जो रुझान पाड़ू पकड़णु लॻो। चयो वियो त ख़ाली हथें जदोजहद न थींदी, उन करे पैसो गॾु करणु लाज़मी आहे। ऐं पोइ ॾिसंदे ॾिसंदे ज़ात तरक़ी जी माना वठणु लॻी ऐं ज़ाती मिल्कियत जो तहफ़ुज़ करणु लॻी। इहो रुझान वधंदे वधंदे उते पहुतो आहे त कंहिं बि सिंधी माण्हू जो ज़ाती मसइलो फ़ौरी तौरु क़ौमी मसइलो बणिजी वञे थो। सोशल मीडिया कुझु वधीक महिरबानी कई आहे। ऐलान थियो वञनि त जेको इन मामले ते ख़ामोश रहियो उहा क़ौमियत बल्कि कोन्हे, पर शायदि सिंधी बि अणपूरो हुजे। त इहो आहे त क़ौम जे दुरुस्त रस्ते ॾांहुं रहनुमाई करणु क़ौमी तहरीक ऐं उनजे अॻवान जी ज़िमेवारी हूंदी आहे ऐं हुजण बि खपे। बहरहाल ज़िमेवारी त असां सभिनी जी आहे त इहो वाज़े फ़ैसिलो करियूं त कहिड़ो रस्तो वठिणो आहे, इज्तमाही जो या इनफ़रादियत वारो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे क़ौमपरस्त अॻवान ख़ालिक जुणेजी जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाण बलूचिस्तान में एतमाद जे बहरान इंसानी हक़नि जी ॻाल्हि करियूं था ऐं अवां जे समातनि जी नज़र करियूं था प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान जो लिखियल लेख। इंसानी हक़नि जी कमीशन HRCP 1987 में उन्हनि माण्हुनि जे हथां वजूद में आयो जेके सॼी हयाती इंसाफ़, आज़ादी ऐं इंसानी हक़नि जी जदोजहद में सरगर्म रहिया। उन्हनि में सुप्रीम कोर्ट जा जज जस्टिस दुराब पटेल, बेबाक वकील आसमा जहांगीर, अवामी हक़नि जा अलमबरदार डॉक्टर मुबशर हसन, आज़ादीअ सहाफ़त लाइ पाण सड़ंदड़ सहाफ़ी IA रहमान ऐं हुसैन नकी, तरक़ी पसंद उस्ताद डॉक्टर मेहदी हसन शामिल हुआ। उन्हनि सभिनी जो उसूल उहो हो त कंहिं बि मसइले ते राय ॾियण खां अॻु पूरी तहक़ीक़ ऐं हक़ीक़तनि ते ॿधल रिपोर्ट तयारु कई वेंदी। उहो ई सबबु आहे जो कमीशन पंहिंजे क़याम खां वठी मुल्क जी कुंड कुड़िछ में फैक्ट फाइंडिंग मिशन मोकिलींदी रही आहे ऐं हाणे बि हर अहम मौक़े ते मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वठी हक़ीक़तूं क़ौम अॻियां रखे थी। HRCP पंहिंजे मौजूदा चेयरमैन असद इक़बाल भट्ट जी अॻवानी में ताज़ो हिकु फैक्ट फाइंडिंग मिशन बलूचिस्तान मोकिलियो।
जेको 9 खां 12 जुलाई 2025 ताईं सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे इंसानी हक़नि, शहरी आज़ादी ऐं जारी ऑपरेशन जे असरनि जो जाइज़ो वठंदो रहियो। उन रिपोर्ट में वाज़ह कयो वियो आहे त रियासती रवैये, ख़ासतौर जबरी गुमशुदगियुनि, सियासी महरूमी, शहरी दायरे जे घटिजण ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी लताड़ सबबि बलूचिस्तान में सियासी अफ़रा-तफ़री वधी रही आहे। बलूचिस्तान जेको मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, पर जिते इंसाफ़ जो सायो कॾहिं बि पुख़्ते नमूने महसूस न थियो, अॼु बि एतमाद जे बुहरान जो शिकार आहे। HRCP जी रिपोर्ट बलूचिस्तान में एतमाद जो बुहरान हिन हक़ीक़त जो एतिराफ़ बि आहे ऐं हिकु दस्तावेज़ बि, जंहिंमें जबर, सियासी इस्तेहसाल ऐं इंसानी अलमे जी वधंदड़ छाप जो अहवाल मिले थो। सभ खां अहम नुक़्तो जेको रिपोर्ट में निमाया कयो वियो आहे उहो आहे जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो, जेको आलमी इंसानी क़ानूननि मुताबिक़ इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहे। पर पाकिस्तान में हिन खे ॼण त हिकु रिवाजी हिकमत अमली बणायो वियो आहे। बलूचिस्तान पुलिस जे फ़राहम कयल अॻनि अखरनि मूजिबि रुॻो 2025 में 46 नवां केस रजिस्टर थिया, जॾहिं त कुल 356 माण्हुनि जी गुमशुदगी रिपोर्ट थी। उन्हनि मां 116 वापसि आया, 12 पुलिस मुक़ाबले में मारिया विया ऐं 192 अञा ताईं लापता आहिनि। पर रिपोर्ट चवे थी त उहे सरकारी अंग अखर बि असल हालतुनि खां घटि आहिनि। केतिरनि ख़ानदाननि खे न रुॻो इंसाफ़ खां महरूम रखियो वियो, पर खेनि हिरासां कयो वियो, संदन पेशेवराणी सुञाणप खसी वई, या खेनि मुस्तक़िल निगरानी, हिरासत ऐं धमकियुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। HRCP मूजिबि बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी तस्लीम कयो त गुमशुदगियूं मसइलो आहिनि, पर उनखे पेचीदा ऐं तकरारी करार ॾेई रियासती जबर खे हिकु मुतबादिल सचाई तौरु पेश करण जी कोशिश कई वई। साॻे वक़्तु बलोच मज़ाहमती तनज़ीमनि जहिड़ोक बलोच लिबरेशन आर्मी ते अगवा जा इल्ज़ाम लॻाया विया, पर रिपोर्ट चवे थी त उन्हनि इल्ज़ामनि जी आज़ादाणी तस्दीक मुमकिन न थी। गवर्नर जाफ़र ख़ान मंदोखेल जो बयानु त जिते बग़ावतूं थींदियूं आहिनि उते गुमशुदगियूं बि थींदियूं आहिनि, उन रियासती सोच खे वाइखो करे थो जेका इंसानी अलमे खे जंगी हिकमत अमली बणाए पेश करे थी। रिपोर्ट में बलूचिस्तान तरमीमी इंसदाद दहशतगर्दी एक्ट 2025 ते बि शदीद तनक़ीद कई वई आहे, जंहिं तहत कंहिं बि शहरी खे बग़ैर अदालती निगरानी जे 90 ॾींहनि ताईं क़ैद करे सघिजे थो। रिपोर्ट ख़बरदार करे थी त हीउ क़ानून तशदुद, अदालत खां मथां ऐं क़त्ल ऐं बदसलूकी लाइ ज़मीन हमवार करे थो। HRCP जो मुतालबो आहे त हिन क़ानून खे फ़ौरी तौरु वापसि वरितो वञे ऐं इंसदाद दहशतगर्दी जा समूरा क़ानून बैनुल अक़वामी मयार सां हम आहंग कया वञनि। साॻी रीति सुप्रीम कोर्ट जे 2013 जी मोहब्बत शाह केस वारे फ़ैसिले ते अमल दरामद न थियण खे बि इदारनि जे एहतसाब खां भॼण ऐं अदालती हुकमनि खे लताइण सां तशबीह ॾिनी वई आहे। रिपोर्ट चवंदी आहे त क़ौमपरस्त जमायतनि खे कुंड में हणणु, चूंडनि में धांधली ऐं रियासती मशीनरी खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु माण्हुनि जो जमहूरियत तां एतमाद ख़तमु करे छॾियो आहे। रिपोर्ट में वाज़ह तौरु चयो वियो आहे त जेकॾहिं रियासत बलूचिस्तान जे अवाम जे शिकायतुनि जो शफ़ाफ़, सियासी ऐं इंसानी हक़नि ते ॿधल हल न ॻोल्हियो त सूरतहाल वधीक गंभीर थी सघे थी। HRCP मुतालबो कयो आहे त जबरी गुमशुदगियुनि खे फ़ौरी तौरु ख़तमु कयो वञे, 2022 जे पास कयल क़ानून ते मुकमिल अमल कयो वञे, नाकाम कमीशन ऑफ इंक्वायरी खे ख़तमु करे नओं मुसर कमीशन ठाहियो वञे, इंसदाद दहशतगर्दी जा क़ानून आलमी इंसानी हक़नि सां हम आहंग कया वञनि, इंसानी हक़नि जे मुहाफ़िज़नि खे तहफ़ुज़ ऐं आज़ादी ॾिनी वञे, 2000 ईस्वी में पास कयल क़ानून ते बि अमल कयो वञे। बलूचिस्तान में सूरतहाल एतिरी बिगड़ियल आहे जो हफ़्ते खां आवाम खे इंटरनेट खां महरूम रखियो वियो आहे ऐं आमदरफ़्त वग़ैरह हमेशह दहशतगर्दी जे ख़तरे हेठि आहे। अहिड़ी सूरतहाल में जेकॾहिं इस्लामाबाद जे हुक्मराननि हिन रिपोर्ट खे संजीदगी सां वरितो त शायदि बलूचिस्तान में एतमाद जे बुहरान खे ख़तमु करे सघिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान जो लेख। अॼोके हिन दौर में हारियुनि खे हक़ भला किथे था मिलनि। सिंध सरकार न त उहे अघ ॾिए थी, न वरी का सहायता करे थी। इन समूरी सूरत हाल ते सेवणवासी सफ़दर अली हाले फोटो लिखे थो।
सिंध जेका बरसगीर में अनाज जो कोठारो सॾिबी हुई अॼु ज़रई तबाही जे किनारे ते बीठल आहे। सिंधु दरिया जी माथिरी जंहिं हज़ारे सालनि खां धरती खे सरसब्ज़ रखियो, हाणे बदइंतज़ामी, करप्शन ऐं बेहसी जे वर चढ़ी वई आहे। सिंध हुकूमत जी बेरुखी ऐं नाक़स पॉलिसियुनि सबबि निंढा हारी बदतरीन मुआशी बहरान में आहिनि। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ बजाए वरनि ज़मींदारनि ऐं बासर माण्हुनि ताईं महदूद आहे, जॾहिं त हेठियुनि वहकरनि में आबाद ज़मीनूं ख़ुश्क थी रहियूं आहिनि। वक़्तु सिर पाणी न मिलण सां ॿिज सड़ी वञनि था, फसल ख़राब थी वञनि था ऐं हारी कर्ज़नि जे चकरनि में फासी वञनि था। ॿियो वॾो अलमियो आहे ज़रई सब्सिडी ऐं इमदाद जो वॾनि ताईं महदूद हुजणु। आलमी मंडी में भाण, ॿिज ऐं डीज़ल जे क़ीमतनि में इज़ाफ़े बावजूदि हुकूमत निंढनि हारियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ का असराइती सब्सिडी न पई ॾिए। वॾा ज़मींदार त सियासी असर रसूख़ सां फ़ाइदो वठनि था, पर असल पैदावार कंदड़ हारी जेको सुबुह खां शाम ताईं धरती सां पोरियो करे थो, ख़ाली हथ रहे थो। ॿोॾ, पाणी जी खोट ऐं ज़मीन जी गैर साइंसी इस्तेमाल खां अलावा जदीद टेक्नोलॉजी ऐं तरबियत जी खोट बि ज़रई ज़वाल जो सबबु आहे। सिंध हुकूमत वटि मौक़ियो आहे त उहा हारियुनि लाइ बामक़सद पॉलिसियूं बणाए। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ, जदीद औज़ारनि ताईं रसाई ऐं सिधी सब्सिडी जो निज़ाम जेको वरनि जे बजाए निंढनि आबादगारनि ताईं पहुचे। जेसिताईं हारियुनि खे पाइदार बुनियादनि ते मज़बूत न कयो वेंदो, न सिर्फ़ु सिंध जी मईशत मुतासिर थींदी, पर ख़ुराक जी सलामती बि ख़तरे में पवंदी। हुकूमत खे इहो सम्झणु घुरिजे त ज़राइत खे पोइते धिकणु असल में सिंध जे मुस्तक़बिल खे पोइते धिकणु आहे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन